बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियों, दोस्तों, अॼु आऊं पंहिंजो डिस्ट्रिक्ट उमरकोट जे तालुके सामारे जे हिकिड़ी देह आहे आराड़ो, उते मौजूदु आहियां जिते मुंहिंजो भाउ बाबू वसाण ऐं उन सां गॾोगॾु ही मीर जावेद टालपुर। इन्हनि गॾिजी हिकिड़ी बनी ट्रायल तौर ते 50-60 एकड़ वरिती, त उन बनीअ में असां उहे एप्लीकेशन्स या उहे जेके तजुर्बात आहिनि जेके असां शहजादपुर में पंहिंजी ज़मीनुनि ते शेयर कंदा रहंदा आहियूं, त छा हिते पोज़ीशन कीअं आहे। बनी हिननि जेका चूंडे खई उहा तक़रीबन मुंहिंजे हिसाब में त C क्लास जी बनी, यानी कलर वारी बनी आहे, जिते बिल्कुलु कलर तमामु घणो आहे ऐं पोज़ीशन जेका आहे सा क्रिटिकल आहे। माना हिकिड़ा पाणी जा क्राइसिस बि हिन इलाइक़े में जाम आहिनि, उन खां अलावा जेको आहे सो ज़मीनूं बि अहिड़ियूं के सुठियूं कोन्हनि, पर उन जे बावजूदि हिननि खे मूं रिकमेंडेशन कई त तव्हां सदाबहार जेको आहे ॿिज ऐं AS 14 BS 63 टे जिन्सूं हिननि खे मूं ॾिनियूं, त उहे तव्हां लॻायो। ऐं उन खां पोइ असां हिकिड़ो दफ़ो अॻु में विज़िट करे आया आहियूं, वरी अॼु जेको आहे सो गॾिजी हिते आयासीं ऐं तव्हां जर्मिनेशन ॾिसो त हीअ जेके कलर जी बनियूं आहिनि त हिननि में कहिड़ी जर्मिनेशन थी आहे सदाबहार जी। ऐं मुंहिंजे हिसाब में त सदाबहार उहा वैरायटी आहे जेका घिम वारे इलाइक़नि में वधीक कमु करे थी। ऐं हीअ जंहिं इलाइक़े में असां मौजूदु आहियूं उन वक़्तु तालुके सामारे में, त हिते माना ही क्लाउड जेके क्लाउड माना हलनि पिया, माना ककर हलनि पिया, उन खां सवाइ हिते घिम तमामु घणी आहे। हवा त पंहिंजी जॻह ते जाम आहे हिन इलाइक़े में, छो त शहजादपुर में गर्मी आहे, हिते थधिकार आहे एतिरी कोन्हे, पर जेको ॼम या जर्मिनेशन थी आहे उहा ज़बरदस्त थी आहे। ऐं जेको आहे सो हिते जेको माण्हुनि जो ट्रेंड आहे त उते ॿियो आहे, असां वटि ट्रेंड ॿियो आहे। असां पंहिंजे हिसाब सां जेके हिते उते जेके एप्लीकेशन्स आहिनि NP 23 यूरिया भाण वग़ैरह उहे ॾींदा आहिनि हिनखे, ऐं हीअ वण जेके ग्रो सुठी करे आहिनि। ऐं सॼी जेकॾहिं तव्हांखे कैमरा जी मदद सां हीअं ॾेखारीनि दोस्तनि खे त फ़सुलु बहितरीनु थियो आहे। ऐं हिते बि जेके आहिनि से असां अब्बास फार्म जा सेकंड जेके प्लाट लॻाया आहिनि, यानी अब्बास फार्म 2, त हिते जेके ॿिज लॻाया अथऊं उहे बि इंशाअल्लाह ताला ॿिज हिते माना कढिया वेंदा। अलॻि अलॻि वैरायटियूं लॻायूं अथऊं, 4 वैरायटियूं। ऐं उहे ई जेके आहिनि से हिन इलाइक़े जे माण्हुनि खे जिन खे ॾुखियाई थिए थी, जेके असां वटि शहजादपुर में ॿिज वठण लाइ अचनि था, उनखे ईज़ी अप्रोच करे ॾींदासीं त हू हितां ई ॿिज ख़रीद करे सघनि था। ऐं दोस्तनि खे हिन इलाइक़े जे ख़ासि करे सामारे तालुके जे जेके दोस्त आहिनि जेके असांखां ॿिज वठंदड़ आहिनि या ॿिया जेके आबादगार शौक़ीन आहिनि, उहे हीअ बनी जेका आहे सा विज़िट करे सघनि था। छो जो आउं आख़िर में तव्हांखे हिन में हीअ जेका असां वीडियो ठाहींदासीं त उन में हिते जे जेको दोस्त संभाले पियो बनी उनजो नंबर ऐं नालो जेको आहे सो लिखंदासीं, त जीअं दोस्त जेके बि शौक़ीन आहिनि वणनि जा उहे उन्हनि सां कॉन्टेक्ट करे सघनि था। ऐं इंशाअल्लाह ताला हितां भरपूर पैदावार खणंदा। अल्लाह ताला साथ ॾींदो ऐं मौसम जेका आहे सा बहितरीनु रही त पैदावार बहितरीनु ईंदी। वॾी महिरबानी।